السلام علیکم ناظرین، پروگرام اوپینین میں علی قاضی میں علی کار اور یاسر احمد ہم کو اسٹوڈیو میں جوائن کرتا سینئر تجزیہ کار علی قاضی صاحب. ویلکم علی صاحب. تھینک یو یاسر. علی صاحب جنہیں کہاں سبھی کے تھوڑو مانا حکومتی دور کے پریشانی تھوڑی تھیण شروع تھی ہے. تو عمران خان صاحب جو لانگ مارچ جو سلو تو ہلے پہچے نتھو چھا اہڑियूं ॻाल्हियूं थियण शुरू थियूं. अॼु वरी रहंदो इमरान ख़ान साहिबु हिकिड़ो त नैब जी तो ॻाल्हियूं कयूं त नैब जेका आहे मुंहिंजे कंट्रोल में न हुई. करप्शन जेको आहे उहो ॿिए जे लाइ बुरी न आहे, माना हुननि जे लाइ स्टैब्लिशमेंट लाइ बुरी न आहे, हुननि छॾे ॾिनो चोरनि खे. पर जेका मेन ॻाल्हि कयूं त चई जेका असांजी तहरीक आहे जेका हली आहे इहा हाणे 10 महीननि ताईं हलंदी जेसि ताईं तव्हां इलेक्शन अनाउंस नथा कयो. सो इमरान खान साहिबु ज़ाहिर ही जेको लॉन्ग मार्च बि हो हिकु रिवायती लॉन्ग मार्च न हो. असां वटि लॉन्ग मार्च सां तसवर इहो ईंदो आहे माज़ी जेको असांजो जी तारीख़ आहे पाकिस्तान जी, उन लॉन्ग मार्च में तस्वर इहो हूंदो आहे त लॉन्ग मार्च वञी धरणे जी सूरत में इख़्तिताम पज़ीर थींदो. हा, उते वञी यानी लॉन्ग मार्च करे वञी इस्लामाबाद में पहुचबो, रेड ज़ोन में घिड़बो, रेड ज़ोन में धरनो हणी वेहबो ऐं पोइ हिकु कहाणी थींदी. इमरान खान साहब हुन लॉन्ग मार्च जो तस्वर चेंज कयो त हुन में हिकिड़ी मोर ऑफ अ पब्लिक मोबिलाइज़ेशन त हिकिड़े ज़िले में हिकिड़े इलाइक़े में ॿ टे ॾींहं रहनि पिया ऐं उते पोइ चवनि पिया त तव्हां अचिजो, यानी पाण सां गॾु लॉन्ग मार्च न पिया कराइनि, पाण हलनि पिया. पर लाहौर वारनि खे लाहौर में छॾियो अथनि, वादो हल्फ़ खणाए त बाबा अचिजो. हुनखे अच्छा तारीख़ बि न पिया ॿुधाईंदी कहिड़ी तारीख़ ते अचिजो, काज जी तारीख़ कीअं न पई ॿुधाई वञे. गुजरांवाला खे चवनि पिया तव्हां बि अचिजो, फलाणे हेॾे अचिजो. पर अॼु मुर्गो चई त ॻाल्हि इहा आहे त थोरो शायदि लॻे ईअं थो त ख़ान साहिब जो धरणे जो हाणे इरादो बिल्कुलु ई ख़तमु थी वियो आहे. तॾहिं उहो चए पियो त हीअ लॉन्ग मार्च ख़तमु थींदो, उनखां पोइ बि तहरीक जारी रहंदी. त माना लॉन्ग मार्च त मतिलबु हलियासीं पहुतासीं ऐं वापसि अची वियासीं. ऐं पोइ तहरीक आहे, ट्विटर ते बि जारी रहे थी, सोशल मीडिया ते बि जारी रहे थी. जलसा जुलूस त ख़ान साहिबु उअं ई करे रहियो. सो छा थियो आहे अगरि ईअं आहे त, या त ख़ान साहिब खे जेका उहो मुक़ररी जे हवाले सां को अॻुवाट ख़बर पइजी वई आहे त जेको बि फ़ैसिलो थियणो आहे उहो थी चुको आहे. तोखां नथा पुछो न ख़ान साहिब जी मर्ज़ी सां थिए पियो या ख़ान साहिब जी मर्ज़ी जे उपतर थिए पियो, पर थी वियो आहे. ॾिसो मूंखे इहा ॻाल्हि ऐं वरी रोज़ ई पाण ॻाल्हि कयूं था त भई महीनो बि न बचियो आहे. आख़िर इहो सस्पेंस मुल्क मां ख़तमु छो नथो थी वञे त जंहिंखे बि मुक़ररु करिणो आहे करे छॾियो. मतिलबु अॼु मूं हिकिड़ी उर्दू अख़बार में जेके सीनियर मोस्ट हिन महिल जनरल साहिबु आहिनि आसिम मुनीर साहिबु, उनजो फ़ोटो त ॾिठो पिए कि जैपनीज़ के एम्बेसडर सां गॾु हुआ. त जंहिंखे बि थियणो आहे करे वठनि त जीअं ही सस्पेंस ख़तमु थिए. ऐं इमरान ख़ान बि ॾिसो न, आर्मी चीफ जो उहिदो आहे, हुन ते को मुक़ररु थी वेंदो त कोई DC हैदराबाद त कोन्हे जंहिंजी वरी मुतालबो कबो त इनखे बदिली कयो. जी हा, ज़ाहिर उहो रहंदो, पोइ 3 साल पंहिंजो टेन्योर पूरो कंदो. जंहिंखे बि थियणो आहे, चाहे ख़ान साहिब जी पसंदि सां थियणो आहे या ख़ान साहिब जी पसंदि खां सवाइ थियणो आहे. एग्ज़ैक्टली. त आख़िर करे छॾण में छा हर्ज आहे, छो सस्पेंस क्रिएट थियल आहे, उहो बहितर सम्झंदा हूंदा. पर इमरान ख़ान साहिबु जेको पंहिंजी जेका अॼु ॿोली आहे ही ट्रक जी पती जे पोयां हणण वारी आहे त भई 10 महीना तहरीक जारी रहंदी. माना हाणे ख़ान साहिब खे इहा उमेद बि कोन्हे त को मार्च अप्रैल में इलेक्शन थींदा, हू 10 महीना त पूरो हिसाब ॿधो अथनि. जी हा, भई अगस्त में, जी हा, यानी आइनी तरह अगरि इलेक्शन पाकिस्तान में थियणा आहिनि बिल्कुलु आइन जी तारीख़नि मूजिबि, त उहो वाक़ई में 10 महीननि खां पोइ थियणा आहिनि. तो ख़ान साहिब पूरो कैलकुलेट करे चयो त 10 महीने तहरीक जारी रहेगी. हाणे 10 महीने में इलेक्शन मुहिम बि थियणु खपे. ॾिसो दुनिया में जिथे हिकिड़ा डेवलप्ड डेमोक्रेटिक मुल्क आहिनि जेके जमहूरियत जंहिंमें पकी थियल आहे, अमेरिका आहे, हीअ उते साल पहिरीं इलेक्शन मुहिम शुरू थी वेंदी आहे. इलेक्शन ईयर सॾिबो आहे. त असां वटि बि 10 महीना अगरि इलेक्शन जी हलंदी रहे त को हर्ज न आहे. हिकिड़ी इलेक्शन कैंपेन इमरान ख़ान हलाईंदो रहे, इन में हर्ज छा आहे. बाक़ी इहा ॻाल्हि ॾिसो, मूंखे हिन में इमरान ख़ान साहिब जी हिन ॿियनि ॻाल्हियुनि खां पंहिंजी जाइ ते हिन ॻाल्हि में बि तज़ाद आहे. जॾहिं इमरान ख़ान साहिबु चए थो त नैब मेरे अंडर नहीं थी, ये उनके अंडर थी जिन्होंने बाद में इन चोरों को मुबैना जेके नवाज़ शरीफ ऐं शरीफ फैमिली इज़्ज़तदारी साहिबु हिननि लाइ चए थो उनको छोड़ा. माना सोली सिंधी में एस्टेब्लिशमेंट जो इल्ज़ाम हणे थो त नैब हुननि जे अंडर हुई. कुझु ॾींहं पहिरीं बि ख़ान साहिबु चयो त भई अगरि मेरे पास आधे इख्तियारात भी होते तो शेरशाह सूरी से ज़्यादा काम करा देता. मतलब छा थियो? मतलब इहो थियो त ख़ान साहिबु पंहिंजे जेको उहिदे बतौर वज़ीर आज़म ब लिहाज़ वज़ीर आज़म
जेके हुनजा इख़्तियारात हुआ उहे हुनखे को हुनखां सुपरा ताक़त हुई पाकिस्तान जे अंदरि जेके हुनखे उहे इख़्तियारात इस्तेमालु न पई करणु ॾिए ज़ाहिर आहे। ऐं इमरान ख़ान साहब बर्दाश्त करे पियो। त पोइ इहो नारो जेको आहे त हम कोई भेड़ बकरियां हैं, हम कोई ग़ुलाम हैं, ग़ुलामी बर्दाश्त नहीं होगी, हकीकी आज़ादी चाहिए, त प्राइम मिनिस्टर तौर बि अगरि तव्हां आज़ाद न हो पंहिंजा इख़्तियारात इस्तेमालु करण लाइ, आख़िर ॾींहं ताईं सीट बि न पा छॾे। हकीकी आज़ादी त वज़ीर आज़म खे मिलणु खपे हा न। जी हा। त पोइ उन महिल इहो नारो लॻणु खपे हा न त भई आउं वज़ीर आज़म आहियां पर मूंखे इस्टेब्लिशमेंट जेको आहे मुंहिंजा इख़्तियारात इस्तेमालु करणु नथी ॾिए, आउं हक़ीक़ी आज़ादी चाहियां थो। लीडर ऑफ अपोज़िशन हक़ीक़ी आज़ादी जी ॻाल्हि करे पियो, ठीकु आहे, लेकिन यानी ॾिसो मुंहिंजा इख़्तियारात आहिनि, तव्हां मूंखे इस्तेमालु करणु न पिया ॾियो ऐं आउं माठ कयो, गुग थियो वेठो आहियां, चुप कयो वेठो आहियां, त माना आउं तव्हांजी हिन हिकिड़ी ग़ुलामी त वॾो लफ़्ज़ आहे पर आउं तव्हांजी ताबेदारी कयां पियो न, त इख़्तियार मुंहिंजा, यासिर खे बसि यासिर मूंखे इख़्तियार इस्तेमालु न पियो करणु ॾिए ऐं आउं हुनजी इहा बेवाजिबी मञा पियो, त माना आउं ताबेदारी कयां पियो न यासिर जी। त हक़ीक़ी आज़ादी त मूंखे उन महिल घुरणु खपे न। हिते हिकिड़ो सुवालु आहे, कॉलर जहिड़ो चओ था, मंसूर अबाज़ी शिदात कोट मां। जी अबाज़ी साहब, छा चवणु चाहींदा? साईं सलाम तव्हांखे साईं जन खे। जी वालेकुम सलाम। सर मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त अॼु इमरान ख़ान साहिबु चयो आहे त 10 महीने ताईं तारीख़ हलंदी, पोइ साईं जन जो भला सॉफ्टवेयर अपडेट थियो आहे, अपडेट थियणु शुरू थी वियो आहे आईटी साहिब जन जो। ऐं नंबर ॿी ॻाल्हि सर, जेका अॼु अदालत में हियरिंग थी आहे सुप्रीम कोर्ट में, हुनमें तमामु सख़्तु रिमार्क्स आया आहिनि मोहतरम जज साहिबान जा। 5 तारीख़ ते जवाब बि तलब करे वरितो आहे इमरान ख़ान साहिब खां, त उनजी सही सां जवाबु ॾियो। तव्हां जेको असांखे यकीन ॾियारियो, तव्हां असांजी अदालत जे यकीन खे ठेस पहुती आहे। तव्हां जेको मुस्तक़बिल में जेका हाणे 5 तारीख़ ते जवाबु जमा थींदो, उन में जेको साफ़ काग़ज़ रसीद इमरान ख़ान साहिब जे लाइ, उहो बि हाणे आहिस्ते आहिस्ते ख़तमु थियणो थो वञे। इन ते साईं जन असांखे राय ॾियनि, महिरबानी। ऐं नंबर ॿी ॻाल्हि, जी जी मीटिंग थी सिंधी चैनल्स जी एकता ॾींहं जे बारे में। जी साईं। उनमें साईं जन जी शिरकत न थियण त असांखे तजुब बि लॻो। छा साईं जन पाण न विया या दावत न ॾिनी वई? महिरबानी करे इन ते थोरो राय ॾींदा सर। थैंक यू। ठीकु आहे साईं। बसि सभु चवनि था त सॉफ्टवेयर अपडेट थियो आहे, छा थियो न साईं, अपडेट त न थियो आहे, पर ॻाल्हि इहा आहे त अगरि तव्हां टियों चोथों ॾींहुं पाण कचहरी में मूं ॻाल्हि पे कई त हीउ जेको बंदि खिटी ॾे त वञे पियो न ख़ान साहिबु, त भई वञी कंदसि छा? हाणे हुनजी उमेद ख़ान साहिब जी इहा हूंदी त भई आउं शुरू कंदसि, हेतिरो टेम्पो ठहंदो, हीअ ॿोली ॻाल्हाईंदसि, ॻाल्हियूं थींदियूं, जेका नई मुक़ररी आहे हुनजे हवाले सां मूंखे को ख़ातिरी मिली वेंदी ऐं पोइ पाण अञा हले थो। हा, सो उहा अञा कोशिशि ख़्वाहिश जारी हूंदी। पर हाणे शायदि जॾहिं चोथों पंजो ॾींहुं थी वियो आहे लॉन्ग मार्च खे, चोथों ॾींहुं थी वियो आहे, 6th छहों ॾींहुं थी वियो आहे, त हाणे 6 ॾींहंनि खां पोइ ख़ान साहिबु सोचियो हूंदो त अगरि वाक़ई में न पियो थिए ॻाल्हि त आउं हिकिड़ी एग्ज़िट स्ट्रैटेजी ते ठाहियां न। जी हा। त भई हितां पोइ निकिरण जो रस्तो बि कहिड़ो आहे, छा केतिरो बि गेल करे वठे ख़ान साहिबु, नेठ ते 5-6 ॾींहंनि खां पोइ इस्लामाबाद पहुचणो अथसि न। जी हा। त हू पंहिंजी एग्ज़िट स्ट्रैटेजी ठाहे पियो त अगरि उते पहुतसि, धरणो बि सुप्रीम कोर्ट जा हाणे फ़िलहालु ऑर्डर्स हिन क़िस्म जा आहिनि जो धरणो डी चौक ते लॻी नथो सघे, इस्लामाबाद खे चो तरफ़ घेरो ॾियण जो मूड शायदि ख़ान साहिब जो आहे कोन या हिकमत अमली में शामिलु न आहे, त आख़िर उते जलसो करे पोइ छा चवंदसि? त हुन हींअर खां ई ॿुधाइणु शुरू कयो आहे त फ़िक्र न कयो, पंहिंजी तहरीक जारी रहंदी। जी हा। हीअ अणखुट जिदोजहद आहे। सो आउं सम्झां थो त सॉफ्टवेयर अपडेट हालतनि जेको आहे ऐं थियणु बि खपे, सियासतदान खे हमेशह किथे न किथे का विथी छॾणु खपे त अगरि निकिरणो पए त उन महिल माण्हू न चवंदो यू टर्न थी वियो आहे। अदालतनि जो रवैयो नरम या गरम सही, हाणे इन ते कीअं बसी साहिबु आऊं कीअं केर बि कीअं तबसरो करे सघे थो? पाण त ईअं पाण खे ईअं यकीन रखणु खपे त ईअं न हूंदो त जज साहिबान केस खे मैरिट ते ॾिसंदा आहिनि कि माण्हू लाइ जेको हुनमें नरम या गरम रवैयो न रखंदा आहिनि त इंतिहा वधीक तबसरो नथो कयां। साईं कहिड़ी मीटिंग जी ॻाल्हि कई जंहिंमें आऊं साईं चवंदा एकता ॾियारे लाइ सभिनी चैनल साईं टियों ॾींहुं बि शायदि अबासी साहिबु तव्हां शो न ॾिठो, टियों ॾींहुं मूंखां कंहिं सुवालु कयो हो त हीअ जेके मुख़्तलिफ़ साहिबान मिलिया हुआ ऐं एकता ॾियारो मल्हाइण जे हवाले सां, ॾियारे जी तारीख़ जो त मूं किसो ई हाणे अलाए शुक्र आहे खुटी पियो आहे न।
हाणे उहो तइ थी वियो, मतिलबु पहिरें ॾींहुं खां ई हिकु ॿ दफ़ा कोशिशि थी, कुझु असांजे मीडिया जे दोस्तनि कोशिशि कई त ॾींहुं फिराए वठनि। जी हा, हाणे कुझु बि करे वठनि, डिसंबर जो पहिरियों आचर थियणो आहे, त उहो त हाणे कंहिंजी बि हुन ते वस नथो हले। हाणे उहो मूंखे दावत ॾियनि कोन था साईं, अलाए छो। साईं उहो ई पुछनि पिया त तव्हां- शायदि मुंहिंजी तारीख़ में रिकॉर्ड ते इहो आहे त मूं एकता ॾींहं जी पहिरें ॾींहं खां मुखालफ़त कई आहे, तंहिंजे करे शायदि मूंखे नथा शायदि सॾीनि। हा, शायदि ऐलान बि पहिरियों दफ़ो बि हिननि ई कयो हो, त मूंखे नथा सॾीनि साईं। मूंखे अगरि तव्हां भाई साहिबु सिफ़ारिश कयो त असांखे बि सॼी को कुर्सी को स्टूल हणी ॾियनि, असीं वेहूं त सही। पर ख़ैर एॾो हिननि सां मिलण जो मूंखे शौक़ु बि कोन्हे, लेकिन ॻाल्हि इहा त न सही, सॾु नथा ॾियनि। हू सम्झनि था त अली काज़ी जो बाक़ी सॼी सिंध जे माण्हुनि खे एकता जो ॾियारो मल्हाइण जो हक़ आहे सवाइ अली काज़ी जी हा, जी हा। पर हिननि जे चवण न चवण सां कहिड़ो थो फ़र्क़ु? कहिड़ो थो पंहिंजी ॻाल्हि जेका हले पई, इमरान ख़ान साहिबु जेको आहे उन वक़्तु हक़ीक़ी आज़ादी पंहिंजी घुरनि आहे, जंहिं वक़्तु रायतो इख़्तियार न हुया, त माज़ी मिसाल खणजनि त जंहिं बि उन वक़्तु आज़ादी घुरी आहे घर हली विया। पोइ घर त उअं ई हलिया विया, हा, हाणे सभई विया। इमरान ख़ान साहिब बि विया। आज़ादी न घुरी तॾहिं बि घर विया, फ़र्क़ु कहिड़ो पियो? इमरान ख़ान बि वियो, जिन्हनि माज़ी में ॿियनि घुरण जी कोशिशि कई या न कई, सभु विया। सो परदेसियों को है एक दिन जाना, वञिणो त हूंदो आहे। इहो तव्हां लिखाए त कोन हूंदा आहियो त तव्हां हयात, तव्हां जेको आहे उहो हाकिम वक़्तु थींदो। पर 5 साल पंहिंजा वक़्तु बि त पूरो ई न कंदा आहिनि न। भई तव्हां कुझु बि करे वठो, हुन सां को फ़र्क़ु न, हिन ॻाल्हि सां को फ़र्क़ु नथो पए। पर हक़ीक़ी आज़ादी अॼु घुरो पिया माण्हुनि लाइ, वज़ीर आज़म जे उहिदे लाइ त हक़ीक़ी आज़ादी घुरियो। अलाए हिन वक़्तु केतिरा आज़ादु आहिनि वज़ीर आज़म। कॉलर वठी शाहिद छुटो सेवण मां। जी छुटो साहिबु, छा चवणु चाहींदा? हेलो, अस्सलाम वालेकुम सर। असांजो ई सुवाल आहे काज़ी साहब खां। वालेकुम सलाम। हा, इहो काज़ी साहब खां सुवाल आहे त हीउ जेको हींअर लॉन्ग मार्च हले पियो इमरान ख़ान जो, जी, उहो पाकिस्तान लाइ फ़ाइदे वारो हूंदो या नुक़सान का? ठीकु आहे साईं, फ़ाइदे वारो लॉन्ग मार्च हूंदो या नुक़सानदेह हूंदो? साईं हाणे फ़ाइदो नुक़सान जा वॾा मुख़्तलिफ़ पैमाना हुजनि था छोटो साहिबु। ॾिसो न, हीउ जेको बहरान हले पियो सॼो, जंहिंमें लॉन्ग मार्च हुन सॼे हिकिड़े वॾे बहरान जो हिकिड़ो हिसो आहे। इहो बहरान इमरान ख़ान पैदा कयो आहे, इहो PDM पैदा कयो आहे, इस्टेब्लिशमेंट पैदा कयो आहे, हिकिड़ी धार बहस आहे। पर सभिनी गॾिजी सॼी हिन बहरान जो सभु हिसेदार आहिनि सोली सिंधी में। हिन बहरान जो ज़ाहिर मुल्क खे को फ़ाइदो न पियो थिए। जी हा, तव्हांजी मईशत किथे वञी बीठल आहे, तव्हां वटि डॉलर कोन्हनि, तव्हां मिंथूं कयो पिया, त असांखे जेको आहे उहो जेका कर्ज़ आहिनि उहो सिर्फ़ु उन्हनि जी क़िस्तूं थोरो तव्हां साल ॾेढ लाइ मुखर कयो, रीशेड्यूलिंग कयो असांजे कर्ज़नि जी। अॼु वज़ीर आज़म तव्हां वटि कणिक जेको आहे, हीउ मुल्क जेको कणिक एक्सपोर्ट कंदो, अॼु तव्हां कणिक इम्पोर्ट कयो था, ॿोॾि जे करे तबाही आहे, किथे दवाऊं कोन्हनि, पैरासिटामोल जहिड़ी पेनाडॉल जहिड़ी गोरियूं महांगियूं थी वियूं, सभु हीअ त किथां हिन में मुल्क जी चङाई तव्हांखे नज़र अचे थी। त कंहिं बि रीति कंहिं बि मुल्क में सियासी बहरान जेको हुजे थो, उहो मुल्क लाइ चङाई नथो खणी अचे, इहो त तइ थी वियो। हाणे हिन में चङाई कहिड़ी ॻोल्हे सघिजे थी? चङाई हिकिड़ी ॻोल्हे सघिजे थी, जेको हमेशह चवां थो त हीउ जेको 75-70 सालनि जो जमूद हो, जंहिंमें रिवायती सियासी धुरियुनि, जंहिंमें ख़ुदि PTI बि शामिलु हुई, ऐं इस्टेब्लिशमेंट ऐं जुडिशरी ऐं मीडिया ऐं सभु जा सभु हिन हमाम में हिकिड़ो नानी वेड़ो थियल हो, कॾहिं तूं उहो निज़ाम बहरहाल टुटे पियो। हू स्टेटस को जेको आहे उहो टुटी चुको न आहे, पर टुटण जे प्रोसेस में आहे। इहो इब्तिदा नवाज़ शरीफ़ मुझे क्यों निकाला करे कई, हाँ कंटिन्यू आहे। ॾिसो न, जेको घर का बेदी तो लंका ढाएगा न, जेको घर जो हुन सॼे क्लब जो मेंबर हूंदो आहे, क्लब में डफेर में त उहो ई विझंदो आहे न, आउटसाइडर थोरी विझाईंदो आहे। हिते पाकिस्तान में जेका आवाम आहे हू हिन इलीट पावर क्लब खां त ॿाहिरि रही आहे न। हुन वीचारनि खे त कॾहिं हिन क्लब जे मामलात में घणी मुदाख़लत, बसि चवंदा इलेक्शन में अचो उहो वोट बि असीं पाण मैनेज करे वठंदासीं, इलेक्शन में फेयर कोन थींदी आहे। त पहिरियों दफ़ो न, मतिलबु गुज़िरियल 4-5-6 सालनि खां त उन इलीट क्लब जे उन पावर क्लब जा मेंबर पाण में विड़ी पिया आहिनि, जेके मुस्तक़िल मेंबर्स आहिनि हुन जा। जी हा, त हुनजे करे हुन क्लब जो जेको मुल्क में हिकिड़ो जमूद तारी आहे उहो टुटे पियो। इहा हिकिड़ी मुस्बत ॻाल्हि आहे। ख़ालिद अल्लाह बख़्श बुगियो सेवण मां। जी बुगियो साहिबु, छा चवणु चाहींदा? मोरो मां। जी बुगियो साहिबु, छा चवणु चाहींदा? छा हाल आहे?
त मुंहिंजो काइक साहिब ॻाल्हि इहो आहे त वज़ीर आज़म साहिब जेको हारियुनि जे लाइ ज़रूरी पैकेज अनाउंस कयो आहे त उहो करे त छॾी हेतिरा अरब त महिरबानी करे उनजो शेड्यूल अनाउंस जीअं थिए त ख़बर पए माण्हुनि खे त ऐं हिकिड़ी सहूलियत ॾियनि। तंहिंखां पोइ बि जेको घर जेका करे विया आहिनि सर्वे उन्हनि खे मुफ़्त वहाब कल्ह चयो त भई 3 नवंबर खां पैसा मिलणु शुरू थींदा। इहो कहिड़े तरीक़े सां मिलंदा गवर्नमेंट खे महिरबानी करे पंहिंजी पॉलिसी वाज़ह करणु खपे। ठीकु आहे बेबी कॉलन। अब्दुल हकीम घुमण टिकराटू मां। जी घुमण साहब छा चवणु चाहींदा? असांजे अली कारी साहब खे सलाम आहे। असांजे अली कारी साहब को इहो अर्ज़ु आहे ऐं मरीम औरंगज़ेब जे बयान में इमरान ख़ान जे लॉन्ग मार्च में 400-500 माण्हू बि कोन खे। हा ॿियो असांजो इहो अर्ज़ु आहे त जेको हाणे खुर्म एजेंसी में इलेक्शन थी जंहिंमें मौलाना साहिब जो PTM जो उम्मीदवार हो इमरान ख़ान हो। इमरान ख़ान ने बग़ैर वर्क जे हुते 9,500 जी लीड सां खटे वियो। छा आवाम जी इमरान ख़ान खे सपोर्ट आहे या कोन्हे या छा जी ॻाल्हि आहे? पर इहो जॾहिं सपोर्ट कोन्हे त एतिरा कटिंदड़ छो इस्लामाबाद में लॻा आहिनि? 200-300 माण्हू त कटिंदड़ खे छा कंदा 10,000 पुलिस खे? ठीकु आहे साईं। साईं जेको बिल्कुलु सही था चओ बुगियो साहिब त हीअ ऐलान त असां वटि थी वञनि था पर हाणे हेॾे ऑफिशियल लेवल ते फेडरल गवर्नमेंट इहो पैकेज अनाउंस कयो आहे। प्रोविंशियल गवर्नमेंट प्राइम मिनिस्टर पाण कयो आहे। हिते प्रोविंशियल गवर्नमेंट कयो कुझु न कुझु थींदो। कीअं थींदो छा थींदो इहो जीअं मूंखे ख़बर पई त तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं सरकार खे ॿुधाइणु खपे त इहे अरबे खरबे रुपया कीअं विरहाइबा। ऐं हाणे जॾहिं तव्हां ईंदा न जी पॉलिसीज़ पोइ जॾहिं तव्हां वञी वठंदा फॉर्म त उन फॉर्म खे भरण लाइ जेको आहे कमु लही वेंदो। ख़ैर ॾिसूं अचे सही शयूं तफ़सील अचनि त पोइ ॻाल्हाईंदासीं। पर सही ॻाल्हि आहे तफ़सील ॾियणु खपे त कीअं मिलंदा। ऐं बाक़ी लॉन्ग मार्च जेको आहे उहो थींदो आहे। टिकराटू साहिब 400 माण्हू आहिनि 500 माण्हू। घुमण साहिब चवनि था त 400 माण्हू आहिनि 500 माण्हू आहिनि। मरियम साहिबा चवनि पियूं ऐं कुरम में करम हा उन में जेको आहे इमरान ख़ान खटे वियो बिल्कुलु। ऐं PTI ईअं खटे वई जो इमरान ख़ान जो कैंडिडेट हो उते वियो ई कोन्हे हिकिड़ो दफ़ो। ऐं हुन ॾींहुं फवाद चौधरी खां कंहिं पुछियो पिए त उहो आप इलेक्शन जीत गए अची आज थी क्या इलेक्शन माना धड़ियनि खे ख़बर ई कोन्हे त अॼु इलेक्शन बि आहे। सो ईअं त खटनि पिया PTI वारा यानी सफ़ा। ऐं ॿिए पासे खां 12-14 जमातूं आहिनि लेकिन 18% टर्नआउट थियो। टर्नआउट घटो लेकिन बहरहाल जेतिरो बि वोट थियो उन में तक़रीबन ॿीड़ ते 12,000 हुन ते 20,000 समथिंग हुन 9,5-10,000 वोटनि जी लीड था खटे। सही ॾिसो हिन महिल इमरान ख़ान खे जी पॉपुलैरिटी इमरान ख़ान जी मक़बूलियत इमरान ख़ान जो वोट बैंक इन खे त क्वेश्चन करे ई नथो सघिजे न। केतिरी ॻाल्हियुनि खे तव्हांखे अजीब लॻनि ग़रीब लॻनि सही लॻनि ग़लति लॻनि मुंहिंजी इहा पॉपुलैरिटी आहे। ऐं हिन में ऐं वरी चवां थो त जेके रिवायती क़ुवतनि खां माण्हुनि जी जेका सवाई मोहबत आहे इहो रद्द अमल आहे इमरान ख़ान। हिननि जमातनि खे पंहिंजे पाण खे पंहिंजी पॉलिसीज़ खे पंहिंजे आउटलुक खे पंहिंजी हिकमत अमली खे रिविज़िट करणु खपे त आख़िर माण्हू हिननि जे चकर में हिकिड़े इमरान ख़ान जी सभु ग़लतियुनि सभु ग़लति ॻाल्हियुनि खे चवंदा ख़ैर आहे बसि इहो सही आहे क्योंकि ख़ान कितना प्यारा है। सो ख़ान कितना प्यारा है एतिरो प्यारो सवाल न आहे। सवाल हीअ आहे त ॿियनि सां इहो प्यारा न आहिनि। अता मोहम्मद संजराणी शाहपुर चाकर मां। जी संजराणी साहब छा चवणु चाहींदा? पर इमरान ख़ान जी गवर्नमेंट इहा गुज़री वई उन में असांखे डीज़ल मिलंदो 147 रुपया लीटर। हिन वक़्तु असांखे वठूं था 253 रुपया जी। ऐं इमरान ख़ान जी गवर्नमेंट खे असांखे अटो मिलंदो 70 रुपया किलो। हींअर असांखे मिले थो 105 रुपया किलो जी। टमाटा तॾहिं मिलंदा असांखे 100 रुपया किलो हींअर असां 300 रुपया किलो था वठूं। हेॾी महांगाई आहे। हिन गवर्नमेंट अचण सां असांखे ग़रीब आवाम खे फ़ाइदो को बि कोन थियो आहे। उन ते थोरो तबसरो कयो। ठीकु आहे साईं। ग़रीब साईं छा नालो साईं जो? संजराणी अता मोहम्मद संजराणी साहब भला इहो ॿुधायो ऐं तबसरो करे थो छॾियां थोरो तव्हां इहो संजराणी साहब तबसरो कयो त इमरान ख़ान जी हुकूमत ॾाइण में ॿियनि खे आणण में तव्हांजो मुंहिंजो को किरदारु हो छा? जॾहिं असीं हिकिड़ा इररिलेवेंट जेको असीं इमरान ख़ान चवंदा मूंखे कभी कभी ॻाल्हि लॻंदी आहे जैसे हिकु भेड़ बकरी आहे क्या? तो पाकिस्तान जा जेके 25 करोड़ आबादी आहे ऐं हुन मां ही तव्हां 5,000 या 10,000 या 20,000 माण्हू कढी छॾियो जेको हिन एलीट क्लब जा मेंबर आहिनि। फर्स्ट टीयर सेकेंड टीयर थर्ड टीयर फोर्थ टीयर त 20-25 हज़ार माण्हू हूंदा सॼे मुल्क में 30,000 माण्हू।
सो हीअ जेके बाक़ी करोड़े 24-25 करोड़ माण्हू आहिनि भेड़ बकरी आहे क्या पाणे फ़ैसिलो कयो था हिन खे आणींदा अच्छा जी बिस्मिल्लाह जी हा पोइ असीं हुनखे ॾिसूं था पेट्रोल महांगो कई अटो महांगो कई हीअ न कई हीअ सस्तो कई ठीकु थी वियो वरी हे न हाणे हिन खे आणिबो अच्छा भई पेट्रोल महांगो कई सस्तो कई न असीं किथे आहियूं जिन्हनि जी सिहत ते डायरेक्टली 30 रुपया 35 रुपया अटो महांगो थियण सां साईं ही जेके 40 हज़ार माण्हू जेके पावर क्लब जा मेंबर आहिनि सॼे पाकिस्तान जी ॻाल्हि कयां सिधी अणसिधी तरह उन्हनि जी सिहत ते अटो 70 रुपए खां 170 रुपया थी वञे को फ़र्क़ु नथो पए उन्हनि जी डाइनिंग टेबल ते 10 मानियूं अॼु पची अचनि थियूं हुन मां हिकिड़ी 2 खाइजे थी बाक़ी 8 जेके आहिनि जीअं बि थिए थो हा उहो 70 रुपए ते बि 10 मानियूं पचबियूं ऐं जॾहिं 170 रुपया थी वेंदो त बि 10 मानियूं पचंदियूं ऐं हुनखे ख़बर बि न हूंदी त अच्छा अटो महांगो थी वियो आहे एग्ज़ैक्टली लाइकवाइज़ पेट्रोल ऐं डीज़ल हुननि जी सिहत ते त कुझु असरु नथो पए जिन्हनि जी सिहत ते असरु पए थो उहो न हुकूमत आणण में हुननि जो किरदारु आहे न हुकूमत लाहिण में हुननि जो किरदारु आहे पोइ हाणे त आउं छा तबसरो कयां तव्हां तबसरो कयो न जी हा तव्हां असां जेके आम माण्हू आहियूं असां छा भेड़ बकरियूं आहियूं छा रेढूं बकरियूं आहियूं ॿियो छा आहियूं जी हा जी हा जी हा कॉलर नज़ागर इरफान मेमण नौशेरो फिरोज़ मां जी मेमण साहब छा चवणु चाहींदा अस्सलाम वालेकुम यासिर साहब छा हाल आहे वालेकुम सलाम भाई काजी साहब खां पुछणो इहो आहे त हाणे असां त 5-6 ॾींहं आहे तकरीर साॻियूं था ॿुधूं भेड़ बकरी है ये है के कलमा खणाइण या कसम खणाइण मां चवां थो त हिन जे जलसे में जेके माण्हू आहिनि न नेक्स्ट वीक ते संडे ते जेको सिंध यूनिवर्सिटी में टेस्ट थी त उहे शागिर्दनि जो तादादु घणो हो बनिस्बत इमरान जे लॉन्ग मार्च जे मां पंहिंजी अखियुनि सां यूनिवर्सिटी में ॾिठो त वञी पेर पाइण जी जाइ न हुई सॼी यूनिवर्सिटी केॾी आहे ऐं हुननि 2 शिफ्टुनि में पेपर कया आहिनि हिकिड़े हिन संडे ते ॿिया अॻे ते जॻहि न हुई हुननि वटि हाणे हुननि ते हिन खां हिते रश घणी हुई इमरान सां कहिड़ा माण्हू पोइ मेमण साहिबु इन सां साबित छा थियो जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया छा तव्हां इहो चवणु चाहियो था त इमरान सां गॾु पाकिस्तान जो माण्हू नाहे हुन वटि सपोर्ट नाहे तव्हांखे पूरो हक़ आहे इहो चवण जो जी हा बिल्कुलु तव्हांखे पूरो हक़ आहे हीअ ईअं ई हरूभरू इलेक्शन खटे वञे हा ईअं ई न कैंपेन न करे मतिलबु चवणु छा मतिलबु आहे एग्ज़ैक्टली त भई हुते जेको प्री एंट्री टेस्ट आहे उन माण्हू साईं हीअं तव्हां भर्ती पुलिस में या कंहिं बि नौकिरियुनि जो इश्तिहार ॾियो 50,000 माण्हू अची जमा थी वेंदा अलाए केतिरा पोइ हू कहिड़े मक़सद लाइ आया आहिनि मक़सदु अलॻि अलॻि ऐं सियासी मक़सद लाइ अगरि हिकिड़ी जॻह ते जेको हिकिड़ी तालीम बाबति मिसाल सेमिनार थी रहियो हुजे या को हिन टाइप जो हुन में अगरि 200 माण्हू अचनि था ऐं उते ई तव्हां म्यूज़िकल शो रखो हा 4,000 माण्हू उते 4,000 माण्हू हूंदा त हर शइ जी पंहिंजी नोयत हुजे थी आऊं को इमरान माण्हू आहिनि न आहिनि इहो मूंखे ख़बर ई कोन्हे ख़बर न आहे सभु टीवी ते ॾिसूं था ऐं टीवी ते आपके हुस्न नज़र चाहिए कि छा ॾिसणु चाहियो था लेकिन सवाल इहो न आहे सवाल इहो आहे त हू त चए थो त भई उहो त आख़िरी ॾींहं ते उते जेको सभिनी खां हल्फ़ खणाए पियो इहा ॻाल्हि तव्हांजी ठीकु आहे त उहो साॻी तकरीरूं करे थो पोइ ॿुधण वारा ॿुधनि था तव्हांखे मेमण साहिबु वणे न वणे फ़िलहालु त माण्हू ॿुधनि बि पिया माण्हू वोट बि ॾियनि पिया ऐं बाक़ी नौशहरे जो जेसिताईं तालुक़ु आहे जंहिं ॾींहुं नौशहरे में इमरान ख़ान लथो पोइ पाण फ़ैसिलो कंदासीं त नौशहरे जी अक्सरियत मेमण साहिब सां इतफ़ाक़ करे थी या हुनजी वरी ॿुधी ॿुधायल तकरीर ॿुधणु वञे थी जी त नौशहरो ईंदो त ख़बर पवंदी जी हा जी हा जी हा जी हा अच्छा इमरान ख़ान साहिबु अगरि जे इहा ॻाल्हि जेका कई आहे त मां 10 महीननि ताईं माना असांजी तहरीक रहंदी त इनखे ज़ाहिर राइट कोट माना जेके गवर्नमेंट सर्कल्स आहिनि उन में त काफ़ी फेवरेबल सम्झो वेंदो त ठीकु आहे ॼण इमरान ख़ान साहिबु थोरी लचक ॾेखारी आहे पर अॼु जेको मियां जावेद लतीफ़ जेका प्रेस कॉन्फ्रेंस धुआंधार सफ़ा ईअं ताबड़तोड़ आप आ रहे हैं जत्थे लेकर पहुँचेंगे ऐसा नहीं होने देंगे माफ़ी लेकर अगर कोई आगे बढ़ना चाह रहा है तो हम मुल्क के खातिर जो है हम भी आगे बढ़ रहे हैं के माफ़ी वरिती आहे जावेद लतीफ़ ऐं नवाज़ लीग वारनि खां ख़बर न आहे के माफ़ी वरिती आहे तव्हांखे ख़बर हूंदी सची कयो चवनि था न सची करे ॿुधायो तव्हां ॿुधायो कोन पिया मूंखे जावेद लतीफ़ चए पियो यार वो मोतबर माण्हू वफ़ाक़ी वज़ीर आहे वो चए थो त हमसे माफ़ी मांगी गई है और हम अजीम तर मुफाद में आगे बढ़ रहे हैं तो माफ़ी किसने मांगी है जे रुसवाई कई हूंदी न त कंहिं कई हुई नवाज़ शरीफ़ जी रुसवाई इमरान ख़ान बि आहिनि पर उन्हनि त न माफ़ी न वरिती आहे उन्हनि त न वरिती आहे जी हा उन्हनि त न वरिती आहे
अच्छा ख़ैर सो इहा ॻाल्हि इहा आहे त हीअ जेको अच्छा पोइ वरी जावेद लतीफ़ साहिबु ॿी ॻाल्हि करे थो उहो बि तव्हां मूंसां सची नथा कयो इमरान खान और उनका कोच ही पोइ भेरे मरियम नवाज़ बि चए पई इमरान खान उनका कोच कंटिन्यूअसली भाई कोच आहे जी हा त जीअं मिसाल पाकिस्तान क्रिकेट टीम जो शायदि इंतज़ाम उल काल केरु आहे उहो त मैनेजर आहे बहरहाल कोच हूंदा आहिनि जेके ट्रेनिंग ॾींदा आहिनि कल्ह बि चई पे मरियम नवाज़ साहिबा ॿी चयो पे त पुराणी इंटेलिजेंस एजेंसीज़ जा जेके सरबराह हुआ जी हा उन्हनि जी ट्रेनिंग मिलियल आहे इमरान ख़ान खे जी हा स्पाई एजेंसीज़ जे उनजी सरबराहनि जी पर इशारो पाण खे सभिनी खे सम्झ अचे थो पर हीअ जेको कोच अॼु जावेद लतीफ़ चए पियो हाणे तव्हां अॼु थोरी हिमत कयो सची करे ॿुधायो माण्हुनि खे त हीउ केरु आहे इमरान ख़ान जो कोच जावेद लतीफ़ खां पुछी ॿुधायो पुछी ॿुधाईंदा कॉलर वठी वठो सरफराज़ लगारी हैदराबाद मां जी लगारी साहब छा चवणु अस्सलाम वालेकुम यासिर साहब ऐं साईं काज़ी साहब खे सलाम वालेकुम सलाम साईं ॿ टे नंढियूं ॻाल्हियूं करियूं हिकिड़ो त जेको इमरान खान साहिब जो जेको धरणो या जेको हले पियो लॉन्ग मार्च इन लाइ चयो वियो या जेको सभिनी त बाबा हीअ खूनी मार्च आहे त उहो त हाणे साबित थिए पियो छो जो अॼु 3 डेथ थी आहे ऐं 3 माण्हू वफ़ात करे वियो आहे हिकु रिपोर्टर हुई कल हिन खां हिकिड़ो माण्हू किरियो उहो वीचारो ॾींहुं गुज़ारे वियो आहे हिकिड़ो ॿियो वीचारो एक्सीडेंट में गुज़ारे वियो सो अलाह ख़ैर करे अलाह ताला सभिनी ख़ैर करे हिकिड़ी थी आहे शही ॿियो इहो मूंखां साईं जो आहे कमेंट्स खपनि हिकिड़ो रिपोर्ट आई आहे जेका बलोचिस्तान में का जेके डैम टुटा आहिनि उन ते रिपोर्ट आई आहे त माना उनमें उन्हनि ॿुधायो आहे त जेके 27 डैम बिल्कुलु ख़तमु थिया आहिनि ऐं कुझु ॿिया अहिड़ा 50 खनि डैम आहिनि 40 डैम आहिनि जिन खे नुक़सानु थियो आहे त चयो वियो आहे त हुन में तमामु नाक़स मटीरियल यूज़ थियो आहे ऐं केतिरा डैम अहिड़ा हुआ जिन जी ज़रूरत ई कान हुई ऐं उन्हनि जॻहनि ते या माना उन जेका फिज़िबिलिटी सही न हुई इन खे खणी अचो पाण त कंसल्टेंसी जो मसइलो इहो इन ते हिकिड़ो साईं कमेंट्स कनि ऐं ॿियो इमरान खान बाक़ी लास्ट में हिकिड़ी ॿी मां सही चवंदुसि काज़ी साहिब लाइ त काज़ी साहिब जेके आहिनि उहे साईं खे एकता जे ॾियारे खां परे को बि नथो करे सघे ऐं असां साईं सां गॾु बीठल आहियूं ऐं इनशा ताला जीअं साईं चवंदो उहो ई थींदो इनशा महिरबानी ठीकु आहे साईं ॿियो बि करो यासिर सुरैयो मोरो मां जी सुरैयो साहब छा चवणु चाहींदा यासिर साहब अली काज़ी साहब सां ॻाल्हि आहे त इमरान खान स्टेज ते बि तकरीर थो करे त शहबाज़ शरीफ़ जेको आहे पंजाब में घुमे ऐं वरी आसिफ़ ज़रदारीअ खे चैलेंज थो करे त मां सिंध में आ रहा हूं ख़बरदार रहना मां इहो इमरान खान खे हिकिड़ी नंढड़ी सलाह ॾींदुसि त असां इहो आसिफ़ ज़रदारी खे नथो चए असां सिंधियुनि खे चैलेंज थो करे त हिन महिल ते ॾिनो छा आहे सिंध में आयो बि कोन्हे हाणे मां हिनखे चवां थो त पाण बिनो करोड़ गोल्ड जे रोड़ीअ खां वठी वञी कराची ते पहुचे ॾिसो त पोइ माण्हू कहिड़ो इस्तक़बाल था कनि ठीकु आहे साईं अच्छा हाणे लगारी साहिब पहिरीं ॻाल्हि एक्सीडेंट से ही ॾिसो ही अला पनाह ॾे हू खूनी मार्च एक्सीडेंट आहिनि उहो त अला पनाह ॾे GT रोड ते उहे एक्सीडेंट थींदा आहिनि अला सभिनी खे पनाह में रखे ऐं उहा ॻाल्हि हू खूनी इनकलाब लगारी साहिब ॿी ॻाल्हि आहे ऐं उन लाइ मूं कल्ह पंहिंजे शो जे आख़िर में पंहिंजे ख़दशात जो बि इज़हार कयो अला ख़ान साहिब खे बि सभिनी खे असीं त सभिनी जे सिरनि जो ख़ैरु था घुरूं असीं त ख़ैरु घुरण वारा माण्हू आहियूं हू हिकिड़ी ॿी शइ पियो करे इमरान खान उहो ही एक्सीडेंट्स हुनमें तव्हांखे खूनी मार्च नथा चई सघूं पाण जेका ॿी ॻाल्हि साईं चई बलूचिस्तान साईं हीअ जेके स्मॉल डैम्स वारी स्कीम हुई अलाए को इंटरनेशनल हिन में को फंडिंग बि इन्वॉल्व आहे यानी को वर्ल्ड बैंक जा प्रोजेक्ट आहिनि या एशियन डेवलपमेंट जा आहिनि मूंखे ख़बर न आहे IDP जा आहिनि कंहिंजा आहिनि पर हिननि ही जॾहिं ठहिया पिए तॾहिं बि ॻाल्हियूं इहे ई पई जी हा हीअ सिंध में बि ठहियल आहिनि जी हा हीअ बलूचिस्तान में बि ठहियल आहिनि हीअ अरबे खरबे रुपयनि जा ही प्रोजेक्ट्स आहिनि ही टोटल प्रोजेक्ट जेको आहे ऐं फॉरेन फंडिड आहे यानी हिन जो असीं व्याज बि भरियूं पिया आहिनि किस्तूं भरींदा हूंदासीं इहे सभु कुझु थी रहियो आहे बदकिस्मती आहे यानी मतिलबु छाकाणि त हीअ जेके डैम उहे नाक़िस मटीरियल ऐं उहे सभु शइ पर प्लैनिंग बि ग़लति आहे छाकाणि त जॾहिं तव्हां ही डैम ठाहियो था त ही वॾे जेके ॿोॾि जी हालतुनि में इहे नंढा वाटर बम ठही वञनि था छाकाणि त जेका भित ॾिनल हूंदी आहे पाणी खे स्टोर करण लाइ हुन में एतिरी ताक़त ई न सघी न हूंदी आहे त वॾो पाणी हू रोके सघे पाणी जो वेकिरो त हू जमा कंदो रहंदो आहे पाणी जमा कंदो रहंदो आहे जीअं थोरो प्रेशर सवायो थींदो आहे ऐं हुन भित में दम न हूंदो आहे झरण जो त फटाक करे फाटंदो आहे त जेको गॾु थियल पाणी आहे उहो हिकिड़ो गश करे निकिरंदो आहे त हू हिकिड़ो वाटर बम थी वञे थो
जी इंक्वायरी ऐं इहो चवां त इंक्वायरी थियणु खपे, मूंखे ख़बर आहे कोन थींदी ऐं थींदी बि तुंहिंजो कुझु हासिलु न थींदो। सो बहरहाल इहो आहे, इन जी मूंखे बि थोरी घणी ॼाण आहे। इरिगेशन बाक़ी लॻाई साहब मूंसां बिल्कुलु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां मोहबत जो इज़हार कयो। पाण सभु में एकता आहे, सिंध सां एकता आहे। कुझु माण्हुनि खे 100 सिकिड़ो त सही, हाणे कंहिं बि दौर में कंहिं बि जॻह ते माण्हू गॾु न थिया आहिनि, नामुमकिन आहे। 100 सिकिड़ो माण्हू जमा नथा थी सघनि, पर बाय एंड लार्ज मूंसां पंहिंजे के क्रोध कंदड़ ऐं सभु मुंहिंजे लाइ ख़ुशी आहे। मूंसां भले क्रोध कनि, नफ़रत कनि, जेको बि मूंसां करिणो अथनि, मूंखे मलाइन कनि, पर हुन ॾिहाड़े खे नथा छॾे सघनि। एग्जैक्टली उनखे एतिरी अगरि मतिलबु मूंसां हू अथनि न एलर्जिक आहिनि, त भला हीउ ॾिहाड़ो त इतफ़ाक़ सां मूं अनाउंस कयो शुरू में, त भला छॾीनि न। त ही बेसिकली सिंध जो ॾिहाड़ो आहे, मुंहिंजो ॾिहाड़ो आहे ई कोन। ऐं जो जॾहिं मतिलबु ई एकता आहे, गॾु थियणु आहे, त पोइ हीअ विछोटियूं छो था पैदा कनि? पर अलाह करे सभु ख़ुशि रहनि। सभु ठीकु आहे, ईद जो ॾिहाड़ो आहे, पोइ कोई किथे ईद मल्हाईंदो आहे, कॾहिं कुझु माण्हू ईद जे ॾींहुं भाकुर न पाईंदा, ख़ैर जहिड़ी ॻाल्हि। कॉलर वठी वठूं, पोइ सरोज साहब जी ॻाल्हि थी अचूं। ज़फ़र नक़वी हैदराबाद मां। जी नक़वी साहब, क्या कहना चाहेंगे? बरादरम यासिर, मोहतरम अली काजी साहब, सलामत रहें, अल्लाह आपको अपने अमान में रखे। काजी साहब, सहाफ़त अंबिया का कार्य मनसबी रहा है। हक और सच को खल्क़ खुदा के सामने लाने का फरीज़ा सहाफ़ी सर अंजाम देता है। सच चूंकि कड़वा होता है, इसलिए कभी भी हक के खिलाफ चलने वालों को अच्छा नहीं लगता, और राह हक के मुसाफिरों को सऊबतें और कठिनाइयाँ उठाना पड़ती हैं। सर, मुझे यकीन है कि आप बड़ी बेहतरीन उर्दू बोलते हैं, ये कठिनाइयाँ और सऊबतें भी समझ लेंगे। अब वो कठिनाइयाँ और सऊबतें, वो चाहे सिलसिला अंबिया हो या सच्चा सहाफ़ी हो, ऐसे ही एक शहीद जिसे सच की पादाश में मुल्क छोड़ना पड़ा, अरशद शरीफ शहीद भी है, जिसकी माँ को आज सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान से जुडिशियल कमीशन के लिए फरियाद करना पड़ी है, दरख्वास्त लिखी है। प्लीज काजी साहब, उस माँ के हक में और अपने जैसे अजीम सहाफियों के लिए आज योम सहाफत पर अपनी भरपूर राय दीजिए। आपकी आवाज़ और आपका चैनल इंतहाई सवाना है, और मुझे इससे बड़ी तक़वीत मिलती है। मैं दुआओं में याद रखता हूँ हमेशा। यासिर को आपको इसी तरह खुश कदम रखे, प्लीज काजी साहब, अल्लाह आपको सेहत दे। थैंक यू। अच्छा, नक़वी साहब की बात ते अचूं था। पहिरीं जेको हू ॻाल्हि पे थी, त न पहिरीं हू ॻाल्हि पे थी, त मूंखे यादि आयो त अॼु ई इतफ़ाक़ सां कंहिं दोस्त मूंखे ॿुधायो पिए त कराची में वर्ल्ड बैंक जे कर्ज़ वठी कराची में पार्क बि ठहनि पिया। जी हा, यानी पार्क असीं कर्ज़ वठी ठाहींदासीं, यानी कमाल आहे। यानी असां वटि स्कूल थी विया आहिनि, असां वटि रोड थी विया आहिनि, असां वटि पुलियूं थी वियूं आहिनि, असां वटि इरिगेशन ठीक थी वियो आहे, सभु कुझु ठीक थी वियो आहे, हॉस्पिटल थी विया, ॾाढो सुठो आहे, ॾाढो शानदार आहे असां वटि कराची में, सॼी सिंध में। पर पार्क कर्ज़ वठी असीं पार्क पिया ठाहियूं। हिन मुल्क जे पंहिंजी प्लानिंग आहे, ज़ाहिर में खांचा आहिनि। ज़ाहिर आहे। तव्हांजा हमनाम हुआ यासिर सरोज साहब। यासिर साहब, हाणे ॻाल्हि इहा आहे त हीउ तव्हांजो हिकिड़ो नुक़्ता नज़र आहे। ऐं छो तव्हां सां इख़्तिलाफ़ु कयां त भई हू अकेलो निकिरंदो त ॾिसो माण्हू छा कंदा, पर आउं सिर्फ़ु हुन में इज़ाफ़ो करे छॾियां थो। अगरि तव्हांखे सरोज साहब ॻाल्हि बुरी न लॻे, ॿिया साहिबान बि जेके आहिनि अकेलाई में निकिरनि त सही बिना प्रोटोकॉल जे, ऐं कराची ताईं पहुचनि, उन्हनि खे बि शायदि गुलनि जा हार कोन पवंदा। सो ॻाल्हि इहा आहे त आउं इहा ॻाल्हि नथो चाहियां त छा। मूं कल्ह बि कंहिं दोस्त या टियों ॾींहुं कंहिं दोस्त फ़ोन कयो, मूं उनखे बि गुज़ारिश कई, ॾिसो दुकान खुलण ते न चढ़णु खपे। हिकिड़ो दुकान सियासी दुकान आहे, उहो खुलंदो। पंजाब में 2 दुकान आहिनि, 3 दुकान आहिनि, माण्हुनि खे जिथे सुठो सौदो मिले थो माण्हू उहे वञनि था। सो अगरि इमरान अञा त अवल त आयो, जॾहिं ईंदो सो ईंदो, आयो दुकान खोले, तव्हां सौदो न वठिजो न। जी हा, दुकान ते पथराव करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तव्हां तनक़ीद कजो। तव्हां ऐं अगरि सिंध जी अक्सरियत रिजेक्ट थी करे त रिजेक्ट थी करे, तव्हांजे सरोज साहब ॻाल्हि सां इतफ़ाक़ थी करे, त ज़ाहिर आहे हू जेके अॻूणा दुकान आहिनि उन्हनि ताईं सामान वठंदी रहंदी। जी हा, जी हा। दुकान खुलण ते चढ़णु न खपे। पाण हिकिड़ा जब सिंध जा माण्हू आहियूं, हिकिड़ी पुराणी पंहिंजी हिकिड़ी हाम हणंदा आहियूं त असीं जमहूरी पसंदि आहियूं, त उन हिसाब सां चवां थो। बाक़ी त ज़ाहिर हर माण्हू जी चॉइस आहे, हिन में बुराई कहिड़ी आहे। नक़वी साहब, बहुत कॉलर नक़वी साहब जी अहमद सीलरो कराची मां। जी सीलरो साहब, छा चवणु चाहींदा?
सर मुंहिंजो सवाल इहो हूंदो त इमरान खान जे लॉन्ग मार्च जा नतीजा कहिड़ा निकिरी सघनि था। ॿियो इहो त जेको मार्शल लॉ वारो अफ़वाह या इनखे शूशो चइजे उहो उॾाए वियो आहे, छा इन जो को मुमकिन आहे छा मार्शल लॉ जे हवाले सां? छा था सम्झो त मार्शल लॉ लॻी सघे थी? जी साईं, ठीकु आहे। नकवी साहब, बात यह है कि ये जितनी भी सो कॉल्ड आज़ादी सहाफ़त आज हम इस मुल्क में देखते हैं, आज़ादी, अब ये सोशल मीडिया के बाद एक अलग बहस हो गई है कि क्या ये जो सोशल मीडिया पर है ये सहाफ़त है या नहीं है, तो मैं इस मौजू को किसी और दिन के लिए उठा रखता हूँ। अभी तो हम सिर्फ इस पर अपनी तवज्जो मरकूज़ रखते हैं कि ये जो कन्वेंशनल रिवायती यानी टीवी जर्नलिज़म और अखबारी जर्नलिज़म है, हम इस पर बात कर लेते हैं कि ये जितनी भी सो कॉल्ड नाम नहाद आज़ादी है हमारे पास, क्योंकि हम दुनिया की जो फहरिस्त है आज़ादी सहाफ़त के हिसाब से उसमें हम नीचे से शायद 6-7वें नंबर पर हैं, तो हमारे पास कोई ख़ास आज़ादी सहाफ़त नहीं है। लेकिन जो भी है वो भी किसी की मेहरबानी की वजह से नहीं है। कहा जाए कि जी फलानी पार्टी यही तमाम सौबतें, यही तमाम जो हैं तकलीफ़ें, यही कुर्बानियाँ, यही शहादतें, ये सब कुछ पाकिस्तान के सहाफ़ियों ने दहाइयों के दौर में, हर पार्टी के दौर और हर पार्टी सिविलियन नॉन सिविलियन के दौर में ये सौबतें बर्दाश्त करते करते आज जो भी जितनी मिली हुई है। और वो भी ऐसा होता है कि ये नहीं कि हम एक चीज़ हासिल करने में कामयाब हो जाते हैं, फिर हमें सांप और सीढ़ी के खेल की तरह फिर हमें नीचे फेंका जाता है, फिर लोग भागते हैं, फिर लोग डरते हैं। तो ये एक कांस्टेंट, एक मुस्तकिल अमल है। अरशद शरीफ शहीद के साथ जाहिर है, चाहे वो अरशद शहीद हों, दूसरे हमारे शोदा हों, बात यह है कि उनकी माएँ बहनें फिर अपीलें फरियादें ही करती रह जाती हैं। लेकिन मैं बतौर एक शहरी इस मुल्क के, सहाफ़ी तो नहीं हूँ ज़ाहिर है, मैं इस मुल्क में, मैं तो कहता हूँ उन तमाम माओं की दर्दमंदाना अपीलों को सुनना चाहिए जिनके बच्चे इस अपने किसी भी सबब की वजह से, चाहे किसी भी शोबे में वो रहे हों, वो चाहे हम अगर वो बेगुनाह इस तरह से कत्ल कर दिए गए हैं तो उनको इंसाफ मिले, उनकी फरियाद सुनी जाए। तो हर माँ का दर्द, जब वो एतजाज़ हसन कहते थे कि एक ख्वाब उन्होंने भी छोटा सा एक ज़माने में हमको दिखाया था कि जब रियासत होगी माँ के जैसी, तो माँ के जैसी तो रियासत एक सपना ही रह गया। लेकिन माँ की अगर दर्द और फरियाद सुन सकें तो वो अरशद शहीद की भी वालदा जो है उनकी भी फरियाद सुने, और माएँ जो चीख रही हैं, रो रही हैं, तड़प रही हैं, हम प्रेस क्लब्स के सामने देखते हैं, हम रोज़ ऐसे बेइंतहा, तो वो भी इस मुल्क की माएँ हैं, सबकी फरियाद सुननी चाहिए। आपका बहुत शुक्रिया, आपने दुआओं में याद रखें, हमेशा आप दुआ देते हैं, अल्लाह आपको ज़िंदगी तंदुरुस्ती दे, सेहत दे। सीलरो साहब जो चो तो मार्शल लॉ जी का भला जो शो शरियो तो मार्शल लॉ जो छा नामुमकिन दुनिया में सिलरो साहब का शइ न हूंदी आहे, पर मूंखे हिन महिल अहिड़ो को प्लान नज़र नथो अचे। मूं कल्ह बि इहा गुज़ारिश कई, को मूंखे हिन मनसूबाबंदी नज़र नथी अचे। हादसो त को बि थी सघे। जी हाँ, जी हाँ, हादसा। लेकिन अॼु इंसाफ़ ते मूंखे यादि आयो, तव्हां कुझु ॿुधायो पिए त शायदि छा चयो आहे चीफ अतरमन अल्लाह साहब जेके हाणे रिसेंटली सुप्रीम कोर्ट पहुता, त उन्हनि पंहिंजे अॼु हिकिड़े तक़रीब में चयो त 70 सालनि जो निज़ाम आहे, चई इन निज़ाम खे इस्लाह ऐं तब्दीली ज़रूरत आहे, पर चई जादूरी छड़ी सां न थींदो, या पंहिंजो वक़्तु वठंदो। असां जजनि खे बि चई एहतिसाब जी ज़रूरत आहे, असां जजनि खे तनक़ीद करणु ॾियणु न खपे। हुननि चयो अॼु तस्लीम कयूं था, असां इन तस्लीम करण खां पंहिंजो ऐब नथा सम्झूं त साहिल जेके आहिनि, माना असांजा जेके उहे आहिनि साहिल जेके, माना असांजे जुडिशरी ते एतमाद ख़तमु थी वियो आहे साहिल जो, ऐं उन्हनि खे पार्टीज़ खे खपे। लेकिन ॾिसो, अतरमन अल्लाह साहब जी महिरबानी आहे, जस्टिस साहब जी, त हुन इहो मञियो त अॼु जेके फरियादी आहिनि उन्हनि जो एतमाद घटिजे पियो। पर छा सिर्फ़ु मञी वठण सां मसइलो हल थी वेंदो? हाणे त अतरमन अल्लाह साहब बि चीफ सुप्रीम कोर्ट में पहुची विया आहिनि। छा को सुओ मोटो वठी सघिजे थो? छा सुप्रीम कोर्ट असांजी कॾहिं को सुओ मोटो वठी सघे थी त हीउ जेको सॼो लीगल प्रोसेस आहे, जंहिंमें माण्हुनि खे सालनि जा साल हलणा पवनि था, ऐं हाणे त आम ॻाल्हि आहे त यार वकील नहीं करो कुछ और कर लो। जी त हिन लीगल सिस्टम में जेका करप्शन आहे, हिन में अखियुनि सां सिधो नज़र अची रहियो हुजे थो त यार हीउ जेको आहे उहो हिन माण्हू जी जेका फरियाद कूड़ी आहे या सची आहे, छा जज साहब खे नज़र न अची रहियो हूंदो आहे? लेथार्जिक सिस्टम आहे सॼो हिकिड़ो सिस्टम। छा हिन जे ख़िलाफ़ु कॾहिं
मतिलबु आई एम वेरी ग्लैड कि जस्टिस साहिबु जेको आहे उहे ॻाल्हि लेकिन तस्लीम करण सां जेके साइल आहिनि हिन मुल्क में मूं तव्हां जहिड़ा सभु उन्हनि खे छा इंसाफ़ु मिली वेंदो? सिर्फ़ु असीं ॿुधी करे ख़ुशि थी वञूं त हा साईं जज साहिब खे रियलाइज़ेशन आहे, लेकिन चलो शुक्र रियलाइज़ेशन अचे पई, पर उमेदु इहा कजे त को सुओ मोटो वरितो वञे, को पाण मुरादो नोटिस सुप्रीम कोर्ट पंहिंजे ई सिस्टम लीगल सिस्टम खे ठीकु करण लाइ जेका जज साहिबान जी अकाउंटेबिलिटी कीअं थिए सर? एग्जैक्टली वञी हाणे चवनि था त हिकिड़ो को सिस्टम उते केरु दरख़्वास्त ॾिबो, सुभाणे हलंदो केरु कोर्टनि में? सो इट्स अ वेरी ट्रिकी थिंग, लेकिन उमेदु आहे त अॼु वाता इतराफ़ थिए पियो, सुभाणे शायदि को ऑर्डर में निकिरे त यार इन जो सुओ मोटो वरितो वञे। जस्टिस फाइज़ ईसा काज़ी साहिबु अचनि पिया चीफ जस्टिस, मूंखे ॾाढी उमेदु आहे त हू घटि में घटि हिन लीगल सिस्टम ते को हुकुम जारी कंदा त हिन खे को स्पीडी ट्रायल्स थियनि, यानी अजीब टाइम ना है। चलो पोइ ॿिए भेरे को सिस्टम त सही करे ठीकु आहे। वरी महिरबानी साहब, नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलां ईंदड़ प्रोग्राम में दुआ में।